अस्सलामुअलैकुम संगत, छा हाल आहे? अॼु असां वञूं था संगत सामान वठणु घर जो। तव्हांखे ख़बर आहे पहिरियों तारीख़ आहिनि, घर जो सामान वठणु लाज़मी वञिणो आहे। वियासीं मिक्स बचत लंडन टाउन वारीअ में, हुते वियासीं। माशाल्लाह माहौल उनजो सुठो आहे, हर शइ हिकु नंबर, पंहिंजी मर्ज़ी सां खणंदो वञु। पर जेॾी महिल बिल ईंदो मज़ो त पोइ थींदो। हाणे त खयोंसीं खंडु, 8 किलो त ख़ाली खयोंसीं खंडु। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, जेतिरी फैमिली आहे उन हिसाब सां शुक्र आहे मालिक जो। अलाह साईं गंज ॾिनो आहे। हाणे वियासीं, हाणे पेस्ट साईं पेस्ट कयूं, पेस्ट रिमूव कयूं, प्रोटेक्ट छो प्रोटेक्ट ॾंदनि जे लाइ बहितरीनु आहे। वात पचल हुजे त उनजे लाइ बहितरीनु आहे। पचल वात खे छुटाए थी छॾे, मूंखे त ख़बर ई कोन्हे। हाणे असांजी ख़बर पई तो स्ट्रिंग जो नओं मॉडल आयो आहे। असां चयो पोइ असां छो पोयां रहिजी वञूं, असां बि हिकिड़ी वठूं। रखियोसीं गाॾे में, बिल कराए वरी असां चयो घर थधी करे पोइ पीअंदासीं। हाणे ॾिसो हर शइ वठी छॾी, हाणे बीठा आहियूं लाइन में काउंटर ते। हाणे ॾिसो पहिरीं तारीख़ आहिनि, रश हेॾी आहे त बीह टंगियुनि में सूर पइजी वियो। एतिरो सामान ई कोन हो जेतिरो वॾो बिल हुयो, मूंखे त ख़बर ई न आहे। हल भला